घर में डायरेक्ट वियो है ऐं हिते बि ॾिठो आहे भई तार तुंहिंजी लॻल हुजे पोयां या अॻियां लॻल हुजे त तूं असांखे चओ, पर ही तार ॾिस मुंहिंजो किथां बि अचे, उन तार जो गौर कर तूं ऐं उन जे बावजूद मुंहिंजी तार हितां अचे त तूं मूंखे चओ। गिरी ऐं तार असांजी ॾिठी हुई, पोइ उनखे को सबूत ई कान मिली आहे इनखे। ऐं पोइ बि चए पियो की अगरि इहा तार न हटाईंदा मथां इहा तार न हटाईंदा त 50,000 रुपया जुर्मानो मोकिलींदसि। सदाम जत नाले सां जेको अॼु हिते ही पोरियत जेके आहिनि घराणो वागिर सां तालुका हिननि जो तालुका आहे ऐं हुननि जे घर में ज़बरदस्ती किड़ियो आहे। जॾहिं हिननि जे घर में तार लॻल ई कोन्हे, ही तार की सनी वञे बि सो मीटर ई लॻल आहे। हाणे वधीक हिन पुछणा दासी छा थियो आहे? सर ये असांजे हिते आयो चयो त तव्हां डायरेक्ट पिया हलायो, हीअं भई असांजो मीटर बि कोन्हे, तार बि असांजी खणी विया आहिनि, मीटर बि कोन्हे, अॼु 8 साल खान थी वियो आहे। उन जे बावजूद आउं हुते वापडा ऑफिस में वियो आहियां, पंहिंजो माना दरख़्वास्त ॾिनियूं आहे, 2-2 3-3 ॾिनियूं आहे, तो बि हू हिनजे कोन था कनि ऐं चवंदो असीं ईंदासीं असां सभु ॾिसंदासीं। भई तव्हां अचो, मुंहिंजे घर में का सबूत निकिरी वञे तव्हां असांखे चओ, पर इन जे बावजूद अॼु आयो आहे तो असांखे चयो कि बाबा ही तार कंहिंजी आहे, बाबा ही तार असांजी कोन थी वञे, तार किथां आई आहे, केरु आहे, छा आहे, चओ तुंहिंजे घर मां छो थी वञे। बाबा हीअं कई तारूं वञनि पियूं, असीं कंहिंखे चवंदासीं। इन जे बावजूद बि घर में घिड़ी ऐं सभु हुन हा घिड़ियो आहे न बाबा असां गॾु, पर्दो कोन करे चयो हलो असांखे ॾेखारियो। पोइ घर में डायरेक्ट वियो आहे ऐं हिते बि ॾिठो आहे भई तार तुंहिंजी लॻल हुजे पोयां या अॻियां लॻल हुजे त तूं असांखे चओ, पर ही तार ॾिस मुंहिंजो किथां बि अचे, उन तार जो गौर कर तूं ऐं उन जे बावजूद मुंहिंजी तार हितां अचे त तूं मूंखे चओ। त अहिड़े तरीक़े सां ॿाहिरि वियो आहे, हिते माण्हू गॾु थी विया, उन जे बावजूद बि नथो मञे, चयो त तूं ही तार न हटाईंदे तो ते इल्ज़ाम लॻाईंदसि सम्झे। ऐं पहिरीं जा बि मुंहिंजे लाइन जेका बेबुनियादी 9,500 रुपया उन्हनि लॻाया आहिनि मीटर जे न हूंदे, सम्झे। उहो बि ग़रीब माण्हू आहे, न पैसा कोन घुरिया, चयो असीं मीटर माना बिल असीं वरी मोकिलींदासीं तो ते वधीक 50,000। अभी तव्हां ॿुधायो की घर में गिरियो आहे जी बाबा? बस या गिरियो आहे घर में, पहिरीं बि हा जोरी घुरियो आहे ऐं इतला ॾिनी आहे कि या पहिरीं बि मूं इतला ॾिनी हुई कि असांजे घर में तार कान लॻल आहे, इहे जेको डायरेक्ट वारी तार लॻल ई कान आहे। ऐं पोइ बि इहा अची वरी वापसि हिन चेक कयो आहे मुंहिंजे घर, का बि सबूत हिनखे कान मिली आहे। ऐं असीं चयो मुंहिंजो न हिते घर में अचे, पोइ अची घर में अची घिरी ऐं तार असांजी ॾिठी हुई, पोइ उनखे को सबूत ई कान मिली आहे हिनखे। ऐं पोइ बि चए पियो कि अगरि इहा तार न हटाईंदा मथां इहा तार न हटाईंदा त 50,000 रुपया जुर्मानो मोकिलींदसि। पर असीं ग़रीब माण्हू किथे वञूं, असांजो मीटर बि कान लॻल आहे, मीटर बि असांजो कढे विया आहिनि वापडा वारा, तार बि असांजी कटे विया आहिनि, मीटर बि असांजो कटे विया आहिनि, असीं किथे वञूं, असीं खणी विया आहिनि। हा असांखे इतला बि कान ॾिनी आहे असांखे।